अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां शेयर कयां थी साग, सरह जो साग ऐं मच्छी जी रेसिपी। सरसों का साग और मछली में साथ पका रही हूँ, आपके साथ ये रेसिपी शेयर कर रही हूँ। साग जो है बारीक कटा हुआ उबला हुआ, और इसी में मैंने 2 टमाटर भी काट के डाल दिए हैं। इसको हम करेंगे चॉपर में डाल के पीस लेंगे। और इसके अंदर थोड़ा सा पानी भी है, तो वो अगर आपको पसंद ना हो साग, अगर आपको कड़वा लगे तो आप ये पानी भले फेंक दें। मैं पानी फेंकती नहीं हूँ, मैं इसी में पका लेती हूँ। मेरे पास मेरी ज़रूरत के हिसाब से मछली है, और इसमें मछली में लगाने के लिए ये लहसुन के 2-3 जवे पिसे हुए, थोड़ी सी हल्दी, थोड़ा सा नमक, धनिया पिसा हुआ और पिसी हुई मिर्चें। नमक तो मछली को पहले से लगा के रखते हैं, और मछली ज़्यादा टाइम लेती है नमक को जज्ब करने में, तो इसलिए हम जब भी मछली ख़रीद कर लाते हैं तो उसी वक्त सारे पीसेस को नमक लगा देते हैं। ठीक है। सो ही थूम है 2-3 गड़ियूं, ऐं थोड़ी हैड, थोड़ा धाणा ऐं ॻाढ़ा मिर्च। लूणु मच्छीअ खे पहिरियों खां ॾिनल आहे। इहे असां हणंदासीं हिन मच्छीअ खे मसालो। ऐं हेॾां हिन पासे मीडियम साइज़ हिकिड़ो बसर तेल विझी मूं हल्की बाहि ते गरम करण लाइ रखियो आहे। ठीकु आहे। हीअ आस्ते आस्ते दाग थींदो रहंदो, पर हिन दाग खे असांखे ब्राउन नाहे करणो। प्याज इसको ब्राउन नहीं करेंगे, बल्कि हल्की आंच पे ये पकती रहेगी। तो सबसे पहले हम ये मसाले लगा लेंगे मछली के ऊपर। लहसुन, और अगर मछली ज़्यादा हो तो ज़ाहिरी बात है कि लहसुन भी ज़्यादा होगा और मसाले भी ज़्यादा होंगे। ठीकु आहे। जेकॾहिं तव्हांजी घणी मच्छी हुजे, ये मूं पंहिंजे ज़रूरत जे हिसाब सां खई आहे, घणी हुजे त पोइ ज़ाहिर आहे थूम बि घणी ऐं मिर्च मसाला भी थोड़ा वधीक विझणा पवंदा। चङी तरह सां असां हिन खे मच्छी खे ही थूम, धाणा, मिर्च ऐं हैड, ये इनखे चङी तरह हणी असां हिनखे साइड ते रखी छॾींदासीं। तो जेसिताईं असांजो ॿियो प्रोसेस कंप्लीट थिए, बसर असांजो पची वञे ऐं असांजो जेको आहे साग पीसजी वञे, तेसिताईं ही हिनखे मसालो लॻो पियो हूंदो। ठीक है। इसको मसाला लगा देंगे अच्छी तरह से उलट पुलट के। तो जब तक साग पीस लेंगे और हमारी प्याज जो है वो हमारे मर्ज़ी के मुताबिक पक जाएगी, तब तक इसको हम मसाला लगा के छोड़ देते हैं। इसको अभी यहाँ छोड़ देते हैं। और प्याज जो है वो साइड पे हो रही है, पक रही है। और ये अभी टमाटर और साग, पानी नहीं डालूँगी, साग और टमाटर को मैं अच्छी तरह से चॉपर में पीस लूँगी। अब ये टमाटर और साग मैंने डाल दिया है चॉपर में, और यहाँ पर ये जो पानी था वो मैंने बचा लिया। अब थोड़ा बहुत तो इसमें चला जाएगा, तो कोई हर्ज नहीं। ठीक है। साग ऐं टमाटर मूं हिन में विधा आहिनि चॉपर में, ऐं हिननि खे हाणे मां पीसे वठंदसि। पाणी मूं हिन में शामिल न कयो आहे, पर जेकॾहिं थोरो घणो हली बि वियो त का ॻाल्हि न आहे, ऐं बाक़ी पाणी मूं हिते बचाए रखियो आहे। हाणे साग पीसजी वियो आहे मुंहिंजी मर्ज़ी जे मुताबिक़, ऐं मां कॾहिं बि साग खे सफ़ा पेस्ट न करे छॾींदी आहियां। थोड़ो मां उनखे सॼो रहण ॾींदी आहियां, जीअं लॻे त कुछ साग पिया खाऊं। ठीक है। तो साग ये मेरा पिस चुका है जितना मुझे चाहिए था। मैं बहुत ज़्यादा बारीक नहीं पीसती हूँ, इसको बिल्कुल पेस्ट नहीं बनाती हूँ, क्योंकि थोड़ा बहुत मैं इसमें साबित छोड़ देती हूँ ताकि वो कुछ खाने में मज़ा आए और लगे कि हम साग खा रहे हैं। हाँ, बसरन के सिर्फ एतिरो पचाइणो आहे जो ही ट्रांसपेरेंट थी वञनि, हिननि जी कचाइप ख़त्म थी वञे। प्याज को इतना पकाना है कि ये जो है बिल्कुल ट्रांसपेरेंट से हो जाए, और इसका जो कच्चापन है वो ख़त्म हो जाए। इसको हमें ब्राउन नहीं करना। आग मैंने थोड़ी सी बढ़ा दी है। और एक बात और मैं आप लोगों को बता दूं कि जब प्याज इस तरह से आधी पकी हुई होती है और जब हम पूरी ब्राउन करते हैं, तो उन दोनों के जायके में, खाने में बहुत फ़र्क आता है। तो इसमें मैं पूरी ब्राउन प्याज नहीं करूँगी, बस इसको पका लिया मैंने। ठीक है। सो बसर जो दाग अगर ब्राउन थियल हुजे, या वरी हीअं असां अधु जेको अछो कंदा आहियूं, कचो पको छॾे ॾींदा आहियूं, इन ॿिन्ही जे जाइके में इलाही फ़र्क़ु हूंदो आहे। त मूंखे जेको आहे साग में ही अधु कचो पको बसर रखिणो आहे। त हाणे हिन में मां विझां थी ही पानी जेको मूं वटि साग मां बचियो हो। साग में से बचा हुआ पानी मैंने इसमें डाल दिया है। आप अगर ये नहीं डालना चाहें तो आप सादा पानी थोड़ा सा इसमें डाल दें। और इसके साथ जो और चीज़ें इसमें जाएंगी वो है अदरक लहसुन का पेस्ट 1 टेबल स्पून, नमक मिर्च हस्बे जायका आधा टीस्पून है, धनिया पिसा हुआ, और थोड़ी सी हल्दी। और ये इमली मैंने यहाँ पे भिगो दी है। इसको अभी मसल के इसकी गुठलियाँ निकाल दूंगी और पानी इसका साफ़ सुथरा अलग कर लूँगी। तो गिदामड़ी जेका है मां हिनखे मेटे हिन जा गोरा कढी छॾींदमि, ऐं हिन जो पाणी जेको अलॻि कंदमि, इहो बि विझणो आहे।
ऐं उन खां सवाइ लूणु मिर्च मर्ज़ीअ जे मुताबिक़, ऐं धाणा जेके आहिनि सुका पीठल उहे अधु चमचो आहे, अधु टीस्पून आहे, थोरी हैड आहे, ऐं हिकिड़ो टेबल स्पून ही आहे अदरक थूम पीठल, इहा असां हिन में विझूं था। ऐं इन सां गॾु असां ही सुका मसाला पीठल भी विझूं था। ये 2 चीज़ें इसमें एक साथ डालनी है, लहसुन अदरक पिसा हुआ और ये मसाला। थोड़ी सी देर हम इसको पकाएंगे। ये अदरक जो है, अदरक लहसुन मेरा फ्रीज़ किया हुआ है, तो ये भी जो है वो डीफ्रॉस्ट हो जाएगा, इसके अंदर पक जाएगा, और थोड़ी मिर्चें और मसाले जो भी हमने डाले उसका कच्चापन भी ख़त्म हो जाएगा। तो ये मिर्च मसालनि जी कचाइप भी ख़त्म थी वेंदी, ऐं हीअ अदरक थूम भी असांजी थोड़ी देर पची वेंदी, त असां हिनखे 2-3 मिंट ईअं पचाईंदासीं। ॾिसो बिल्कुल असांजो मसालो रेडी है। इसमें जो भी पानी था, लहसुन अदरक भी तो अच्छी तरह पक चुका है, पानी खुश्क हो चुका है। अब हम इसमें डालेंगे साग। ठीक है, तो हाँ अदरक थूम पची वही, मसालन की कचाइप भी निकरी वही है यकीनन। हाँ असां हिन में साग विझंदासीं, ऐं साग में टमाटर किथे किथे पूरी तरह सां पीठा न आहिनि, त का ॻाल्हि न आहे, टमाटर हिकिड़ी नरम शइ आहे जेको लाज़मी हिन साग सां गॾु पचंदे पचंदे ॻरी वेंदो। ठीक है, तो थोड़े से टमाटर इसमें साबित रह गए, उसका कोई मसला नहीं है। और टमाटर तो है नरम चीज़ है, तो वो इसके साथ पकते पकते साग के साथ गल ही जाएंगे, इसका कोई मसला नहीं। साबित भी रह जाएं तो इसमें बड़े अच्छे लगते हैं। सो ही विधो से हाणे विझंदा से गिदामड़ी जो पानी। अभी इमली का पानी डाल रहे हैं हम। इतना याद रखें कि हमेशा आखिर में थोड़ा सा पानी बचा लिया करें। इमली कितनी भी साफ़ सुथरी हो, उसमें ज़रूर इम्कान होता है कि थोड़ी बहुत रेत मिट्टी शायद हो उसमें, तो इसलिए ज़रूरी है कि थोड़ा सा पानी बचा लिया करें ताकि नुकसान न हो और इम्कान न हो खाना ख़राब होने का। अभी इसको हम थोड़ी देर पकने देंगे ढक्कन लगाकर। उसके बाद हम इसमें मछली डालेंगे, लेकिन अभी हम मछली नहीं डाल रहे। हिन महिल ताईं मां हिनखे मीडियम बाहि ते पचायो आहे। हाणे असां हिनजी बाहि कंदासीं घटि। अभी तक मैंने इसको मीडियम आग पे पकाया है और अभी मैं इसकी आग कम करूँगी, लेकिन पहले हम इसमें डालेंगे मछली। मच्छी जीअं जो तीअं विझणी है। इसके ऊपर जो भी मसाला लगा हुआ है वो लगा रहने दें। जो मसाला इसमें रह गया है ये भी हम इसमें साग में शामिल कर लेंगे, सारा मैं इसमें डाल दूँगी और इसको लगाएंगे हम दम पे। हिनखे असां सॼो मसालो विझण खां पोइ हाणे दम वारी बाहि ते पचाईंदासीं। ठीक है, और इसको ढक्कन लगा देते हैं, आग कम कर देते हैं और इसको तब तक पकाएंगे जब तक हमारी मछली अच्छी तरह से पक जाए। और इस तरफ मैंने धनिया और मिर्चें मोटी मोटी काट ली हैं, धनिया भी काट लिया, ये हम आखिर में डालेंगे। ये आखिर में असां सावा धाणा ऐं मिर्च विझंदासीं ऐं दम ते फ़िलहाल असां हिनखे छॾे ॾिनो। मोड़ के चेक था कयूं, बीच में चेक करना ज़रूरी है, ऐसा ना हो कि नीचे से ये लग जाए। सो पानी तकरीबन हिन जो तव्हां ॾिसी सघो था तो थोड़ो बचो आहे, पानी इसमें बहुत कम रह गया है, ये आप देख सकते हैं। और इस वक्त हम इसमें हरी मिर्चें डाल देंगे ताकि इनकी खुशबू और जायका इसमें अच्छी तरह से रच जाए। असां सावा मिर्च में विधा आहिनि त जीअं इहे बि हिन सां गॾु पचनि, इन्हनि जो जायको ऐं खुशबू हिन में अची वञे। वरी हिनखे ढक था ॾियूं छो त मच्छीअ खे पचण में अञा टाइम लॻंदो। ॾिसो हाणे हिन जो इम्कान आहे तरो लॻण जो। अभी ये नीचे से जलने का इम्कान है, तो हम ये मछली निकाल देंगे और फिर थोड़ी सी आग बढ़ा के हम इसका पानी खुश्क कर लेंगे। ठीक है, मच्छी असां कढूं था, मच्छी पची वई आहे ऐं पोइ असां हिन जी थोड़ी बाहि वधाईंदासीं ऐं असां हिन जो पानी बिल्कुल भी सुकाए छॾींदासीं। अगर ये मेरी रेसिपी आपको अच्छी लगी हो तो आप ज़रूर इसको लाइक करें, शेयर करें, कुछ कहना है तो कमेंट करें और मेरा चैनल सब्सक्राइब करें, क्योंकि ज़िंदगी रही तो मैं बहुत कुछ आप लोगों के साथ शेयर करना चाहती हूँ। और अगर चैनल सब्सक्राइब कर लेंगे तो आप फिर मेरी कोई भी वीडियो मिस नहीं करेंगे। ठीक है, सो हाणे असां हिन जी कयूं था थोड़ी बाहि तेज़, ॿ मिंट हिनखे भुञंदासीं। ॾिसो पिया हिन जो बिल्कुलु हल्को हल्को तरो लॻणु शुरू थी वियो। सो इहो ज़रूरी आहे, जॾहिं हिन जो पाणी सुकी वञे त हिन जो मतिलबु मच्छी लाज़मी ॻरी वेंदी आहे, मच्छी ॾाढो जल्दी ॻरी वेंदी आहे। असां हिनखे थोरो भुञंदासीं ऐं पोइ हिनखे विझंदासीं सावा धाणा। सो जेकॾहिं तव्हांखे हीअ मुंहिंजी रेसिपी, मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त ज़रूरु लाइक कयो, कमेंट कयो, शेयर कयो
ऐं मुंहिंजे सिंधी चैनल खे प्रमोट कयो। जेको कुझु मां अञा मुस्तक़बिल में शेयर करण वारी आहियां उहो तव्हां जेकॾहिं चैनल सब्सक्राइब कंदो त आसानी सां ॾिसी सघंदो, तव्हां खां काई बि मुंहिंजी वीडियो मिस न थींदी। सो हाणे 2 मिंट हिनखे तेज़ बाहि ते पचाए थोरो हिन जो जेको बचो खुचो रहियो सहियो पाणी बि आहे उहो बि असां हिन जो सुकाईंदासीं। अञा हिन में हल्को असां हिनखे सिंधीअ में चवंदा आहियूं सेमो, सेमो माना सफ़ा थोड़ो पानी, मामूली सा पानी इसमें अभी बाकी है। 2 मिनट इसको भून लेते हैं। कोई भी सब्ज़ी जब हम बनाते हैं तो उसमें पानी कभी भी नहीं छोड़ना चाहिए। पालक हो, साग हो, कोई और सब्ज़ी हो तो उसको बिल्कुल खुश्क करना चाहिए। उसका तेल या घी जिसमें आप पका रहे हैं वो अलग से नज़र आना चाहिए। ठीक है, सो इनमें असां पानी न छॾींदासीं। 2 मिंट इनखे तेज़ बाहि ते सुकायूं था। पानी हिन जो बिल्कुलु खुश्क थी वियो आहे। बाहि मां हिन जी सफ़ा हल्की दम वारी करे छॾी आहे। हिन में असां विझूं था धाणा, हरा धनिया डाल दिया है। इसको मिक्स करेंगे और फिर इसको प्लेट में निकाल लेंगे। तो ये मज़ेदार असांजो सिंधी खाधो, सिंध में ख़ासि तौर ते जेको खाधो वञे थो, सिंधियुनि जो पसंदीदा खाधो ऐं तमामु क़दीम खाधो, उहा असांजी डिश हीअ रेडी आहे। हीअ असांजो मच्छी ऐं सरहन जो साग। इन जी फरमाइश बि थियल हुई, मूंखे यादि नथो अचे, नाला विसरी था वञनि, त मच्छी ऐं साग पचाइणु सेखारियो। सो जंहिं बि मुंहिंजे सब्सक्राइबर जी, जंहिं मुंहिंजी सड़ती जी भेण जी, कंहिं मुंहिंजे न्याणी जी फरमाइश हुई उहा मां पूरी कई आहे। हिनखे असां थोरो ईअं बड़े गार्निश कंदासीं हल्को। ठीकु आहे, हीअ मज़ेदार रेसिपी तयारु आहे। मूंखे उमेदु आहे तव्हांखे ज़रूरु वणी हूंदी। ख़ुशि रहो, आबाद रहो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, पंहिंजी धरतीअ सां, पंहिंजे हिन सकाफ़त सां। हीअ असांजो खाधो बि असांजी सकाफ़त जो हिसो आहे। पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। इंशाअल्लाह वरी कंहिं ॿी कम जी वीडियो सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त, अलाह वाहे।